खबर शामिल ॿुधा दादू मां ब्यूरो चीफ MD मुनीर लाशारी की रिपोर्ट मूजिब त कोट अगामाणी के रहवासी सहाफ़त की दुनिया में पाण मञाईंदड़ माधुर कमरदीन सोढर से ॻाल्हि ॿोल। सीनियर माधुर सहाफ़ी कमरदीन सोढर चयो त मां माधुर हूंदे भी सहाफ़त के टाइम ॾिनो आहे। गरीब मिस्किन बेपुछ माण्हुनि जो आवाज़ आला ऐवाननि ताईं पहुचायो आहे। हिन वधीक चयो त मुंहिंजे लिखण सां ग़रीब माण्हुनि खे इंसाफ़ मिले थो। हिन चयो त मां माधुर आहियां, बच्चन जो गुज़र सफ़र नथो करे सघां। मां चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं पंहिंजे हुकूमत में वेठल हुक्मराननि समेत आला इदारनि में वेठल इंसान दोस्तनि ऐं सहाफ़ती तंज़ीमनि खे अपील थो कयां त मूंखे माधुर कोटा ते नौकरी ॾिनी वञे त जीअं मां बच्चन जो पेट पाले सघां। हिन जो वधीक चवणो त वॾी तकलीफ़ सां इंटर ताईं तालीम हासिल कई आहे। वेटनरी जी कोर्स कयो आहे जंहिंजो पिणु सर्टिफिकेट मौजूद आहे। केतिरा ई भेरा ॿिया बि इंटरव्यू ॾेई चुको आहियां पर मूंखे हिन वक़्त ताईं नौकरी नाहे मिली सघी। शादीशुदा आहियां, मासूम ॿार आहिनि, महांगाई सबबु परेशान आहियां। हिन चयो त मां पंहिंजे चीफ सरदार डॉक्टर राशिद अली सोढर ऐं MPA MNAs खे अपील थो कयां त मां BP जो वोटर भी आहियां। मूं गरीब मिस्किन माधुर सां इंसाफ़ कयो वञे। मूंखे माधुर कोटा तहत नौकरी ॾियारी वञे। मां माधुर आहियां।